अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ सां गॾु मां आहियां बिशारत सुमरो। आया संझा सैयद हल्ला की हेडलाइंस तरफ। सेनेट के इजलास में वफाकी वजीर मुराद सईद की तकरीर दौरान पीपी सेनेटरन जो एहतजाज ऐवान में गोड़। मुराद सईद चवणा है सिंध की तरक्की जो पैसो जाली अकाउंट के वर चढ़ी वो है, मनी लॉन्ड्रिंग जरिए बाहर आयो। ख्वाजा आसिफ जूं इस्लामाबाद, गुजरांवाला, सियालकोट में मिल्कियतूं आहिनि। PDM जे लॉन्ग मार्च और इस्तीफ़ान वारो मामलो रोलड़े जो शिकार थी वियो। 31 दिसंबर गुज़री वञण बावजूद इस्तीफ़ाऊं न आहिनि। अवाम खे ख़बर पइजी वई त PDM जी एजेंडा कहिड़ी आहे। परॾेही वज़ीर शाह महमूद कुरैशी जूं इस्लामाबाद में मीडिया सां ॻाल्हियूं। शाह महमूद कुरैशी PDM खे गैर फितरी ऐं वक़्ती इताद करार ॾींदे चयो आहे त हुकूमत NRO ऐं एहतिसाब जे अमल खां सवाइ ॿियनि क़ौमी मामलनि ते ॻाल्हाइण लाइ तयारु आहे। ग्यारह जनवरी ते तालीमी इदारा खोलण बाबत अञा कुछ चई नथो सघिजे। कोरोना सबब तालीम जो तमाम घणो नुक़सान थियो। कोरोना जो नओं क़िस्म आयो आहे जंहिंजो जाइज़ो वरितो पियो वञे। तालीमी इदारा खोलण जो हतमी फ़ैसिलो सिहत वारी वज़ारत जी सिफ़ारिशुनि ते थींदो। 4 जनवरी ते सिहत वारी वज़ारत खां मशवरो वठी फ़ैसिलो कंदासीं। तालीम वारे वफ़ाक़ी वज़ीर शफ़क़त महमूद जो बयान। मुल्की तरक्की लाइ चीन सां गॾु कमु कयूं पिया। मुल्क में सनअतुनि जे क़याम लाइ क़दम खयां। माज़ी जी हुकूमतनि वॾियूं ग़लतियूं कयूं। कोशिशि आहे त अवाम खे गुरबत मां कढूं। वज़ीर आज़म इमरान ख़ान जो इस्लामाबाद में तक़रीब खे ख़िताब। अटे खंड गैस बिजली ऐं दवाऊं चोरियुनि जो साल हो। 2021 सुनामी की तबाही जो साल साबित थींदो। PTI सरकार जो नौकरियों ऐं रिलीफ ॾियण वारो वाइदो कूड़ो निकितो। मुस्लिम लीग नून जी तर्जमान मरियम औरंगज़ेब जो बयान। मुल्क में कोरोना वायरस जा हाञा जारी। कोरोना वायरस वधीक 71 ॼणनि खां हयातियूं खसे वरितियूं। फौतियुनि जो अंग वधी 10,176 थी वियो। NCOC मूजिबि गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 2,463 नवां केस ज़ाहिर थियण खां पोइ मुतासिरनि जो अंग वधी 4,02,178 ताईं पहुतो। 4,37,229 मरीज़ वायरस खे शिकस्त ॾेई सिहतियाब। खानवाण वेझो गोड मोहम्मद आलिम गोंदल में वैशी जवाबदार धणी बख्श गोंदल ज़मीन न लिखी ॾियण तां पंहिंजे पीउ अहमद अली गोंदल, माउ सकीना ऐं भेण शकीला खे तेज़ धार औज़ार सां कुही क़त्ल करे फरार। इस्लामाबाद पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश खणाए अस्पताल मुंतक़िल कया। पुलिस जो चवणु आहे त वाक़ियो ज़मीनी तकरार तां पेश आयो आहे। वधीक जांच कई थी वञे। पीर जो ॻोठ भरिसां कोट मीर मोहम्मद में ओढा ऐं नारेजा बिरादरी जे ॿिनि धुरनि में खूनी तकरार तां झेड़ो। फायरिंग में 2 ॼणा मारिजी विया। मारिजी वियलनि में मौला बख्श ऐं अली हसन नारेजो शामिल। काज़ी भरिसां सुखियो मुनाज़ो स्टाफ वटि कणिक सां भरियल टॉयलेट कल्टी। 6 ॼणा फौत। हयातियूं विञाइण में शौकत अली, हसन अली ऐं उमर शामिल। चंबड़ में मोटरसाइकिल स्लिप थियण सबब नौजवान फौत थी वियो। जाती लगुड मौलवी मोहम्मद खासकेली जो रहवासी नौजवान इरशाद खासकेली कराची में रोड हादसे में फौत थी वियो। पाकिस्तान सूदो समूरो दुनिया में साल 2021 जे पहिरें सिज जी नई उम्मीदुनि सां आजियां। मुख़्तलिफ़ शहरनि में आतिशबाज़ी ऐं हवाई फायरिंग सां नए साल जी आजियां। कराची, लाहौर, फैसलाबाद ऐं कोयटा समेत मुख़्तलिफ़ शहरनि में आतिशबाज़ी जो शानदार मुज़ाहिरो। साल जी शुरूआत कोरोना मां छुटकारे जे दुआनि सां कई वई। कराची, हैदराबाद, लाड़काणो ऐं नौशहर रोड समेत केतिरनि ई शहरनि में पाबंदी बावजूद हवाई फायरिंग। केतिरा ई माण्हू ज़ख़्मी। वफाकी हुकूमत नए साल में महंगाई जो बम किराए छॾियो। वज़ीर आज़म इमरान ख़ान
पेट्रोल ऐं शयुनि जे अघनि में वाध जी मंज़ूरी ॾेई छॾी। पेट्रोल जी क़ीमत में ₹2.31, डीज़ल ₹1.80, लाइट डीज़ल जी क़ीमत में ₹3.95 ऐं गासलेट जी अघ में ₹3.36 फ़ी लीटर वाध कई वई। पेट्रोल जी नई क़ीमत ₹106, डीज़ल जो नओं अघु ₹110.24 फ़ी लीटर हूंदो। LPG जे अघनि में रिकॉर्ड वाध फ़ी किलो LPG ₹15 महांगी थी वई। LPG नओं अघु ₹132 मां वधी ₹147 थी वियो। अमेरिका में नए साल की शुरुआत न्यूयॉर्क जे टाइम स्क्वायर ते रंगीन आतिशबाज़ी ऐं रक़्स सां नए साल की आजिया कई वई। गडियल अरब इमारतुनि जे बुर्ज खलीफ़ा ऐं बुर्ज अरब ते शानदार आतिशबाज़ी। ऐं थर में ॿारनि जी फौतगियुनि जो सिलसिलो रुकिजी न सघियो। सिविल अस्पताल बिछी में ख़ुराक जी खोट बीमारियुनि में वधीक 2 ॿार फौत, 45 ॿारनि जो इलाज हलंदड़।